नमस्कार, मां आहियां प्रदीप बजाज। अचो त ॾिसूं सिंधीअ में ख़बरूं। हार्दिक पटेल ऐं लालजी पटेल समेत 3 ॼणा गुनहगार साबित। 23/7/2015 ते पाटीदार रैलीअ दरमियान विसनगर जे धारासभ्य ऋषिकेश पटेल जे ऑफिस में तोड़फोड़ कई हुई। उन जो केस हलंदे कोर्ट हार्दिक पटेल ऐं लालजी पटेल समेत 3 ॼणनि खे 2 सालनि जी क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे ऐं धारासभ्य ऋषिकेश पटेल खे 40,000 ॾियण जो बि आदेश ॾिनो आहे ऐं टिनी ते 50,000 जो ॾंड कोर्ट रखियो आहे। ॿियनि 14 गुनहगारनि खे निर्दोष ज़ाहिर करण में आयो आहे। रापर में जिग्नेश मेवाणीअ जो सन्मान। रापर में राष्ट्रीय दलित मंच जे सर्वे सर्वा ऐं वडगाम जा धारासभ्य जिग्नेश मेवाणीअ जो सन्मान कयो वियो। मेवाणीअ चयो त कुड़मियुनि जे हक़नि जे लाइ मां हमेशह लड़ंदो रहंदुसि। ओरी ऐं रुबेला जी सुई लॻण सबबि हिकु छोकिरीअ जो मौत। अबड़ासा तालुक़े जे खेरसारा जे 13 सालनि जी छोकिरी डिंपल खे 19/7 ते इंजेक्शन लॻी हुई। उन खां पोइ उनखे दस्त ऐं उल्टियूं थियूं हुयूं ऐं उन जो अॼु मौत थियो आहे। छोकिरे जे माइटनि इन जी तपास कराइण जी मांग कई आहे ऐं उन जो पोस्टमार्टम करण जो डॉक्टरनि निर्णय वरितो आहे। आरोग्य खाते जी टीम तपास लाइ उते पहुची वई आहे।
आख़िरकार सफ़ाई कर्मचारियुनि पंहिंजी हड़ताल ख़त्म कई। सफ़ाई कर्मचारियुनि पंहिंजी हड़ताल ख़त्म कई आहे। कमिश्नर ऐं नौकर मंडल जे आगेवाननि जी बैठक खां पोइ इहा जाहिरात करण में आई आहे ऐं कर्मचारियुनि शहरवासियुनि खां पंहिंजे कयल कचरे जे ढिग लाइ माफ़ी घुरी आहे ऐं चयो आहे त राति ताईं कचरो साफ़ थी वेंदो। गैरकायदेसर उगराणी ऐं हत्या जे गुनहगार खे उमिरि क़ैद। गांधीधाम जी एडिशनल कोर्ट हिकु अहम फ़ैसिलो ॾिनो आहे जंहिं में गैरकायदेसर उगराणी ऐं हत्या जे गुनहगार अफरोज अंसारीअ खे उमिरि क़ैद जी सज़ा ॾिनी आहे। 1/8/2016 ते सचिन नाले वापारीअ मथां फायरिंग करे हत्या कई हुई। गुनहगार अफरोज सां गॾु उन जो भाउ ऐं हिकु ॿियो साथी भी गॾु हुआ जेके ॿई अञा पुलिस जे हथ न आया आहिनि। सौराष्ट्र जे मांडवीअ मां विदेशी शराब पकड़ायो। मांडवी पुलिस नाने खाखर मां 2,40,000 जो शराब पकड़ियो हुओ। इहो शराब हिकु भंगार हालत वारे घर मां मिलियो आहे। पुलिस जे रेड महिल गुनहगार फरार थी विया ऐं ॿिए पासे LCB बि मांडवीअ मां शराब सां गॾु हिकु माण्हूअ खे गिरफ़्तार कयो आहे। मुद्रा अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट मुद्दे माण्हुनि खां राय वरिती वई। मुंद्रा इंटरनेशनल एयरपोर्ट जे मुद्दे ते माण्हुनि जी राय वरिती वई। उन ते माण्हुनि अलॻि अलॻि मुद्दा पेश कया ऐं उन जो विरोध कयो। उन्हनि चयो त रोज़गार ऐं माछीमारनि खे असरु थींदो। इहा कलेक्टर जी अध्यक्षता में प्रोग्राम रखियो वियो हो। इहो अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट अदाणी पारां ठाहियो पियो वञे।
महाराष्ट्र में हिंसा ऐं तोड़फोड़। महाराष्ट्र मराठा समुदाय जे लाइ अनामत जी घुर लाइ राज्यव्यापी आंदोलन हिंसक थियो ऐं प्रदर्शनकारियुनि जे पथरबाजीअ में हिकु पुलिसकर्मीअ जो मौत थियो ऐं घणा घायल थिया आहिनि। अॼु मराठा क्रांति मोर्चे बंद जो ऐलान कयो हुओ। इहो बंद हिंसक थींदे मराठा क्रांति मोर्चे पंहिंजो बंद जो ऐलान वापसि वरितो आहे। बड़ौदा में रिक्शा ऐं कार विच में टक्कर, 8 शागिर्द ज़ख़्मी। बड़ौदा जे गोत्री इस्कॉन हाइट पासे शागिर्दनि खे वठी वेंदड़ रिक्शा ऐं कार जो टक्कर सुबुह जो थियो, जंहिं में रिक्शा में वेठल 8 शागिर्दनि खे धक लॻा ऐं ॼाण मिलंदे शागिर्दनि जा माइट उते पहुची विया ऐं ज़ख़्मियुनि खे हॉस्पिटल पहुचायो वियो। गुजराती फिल्म डायरेक्टर कयो अपघात। गुजराती फिल्म डायरेक्टर हितेश परमार ज़ाल जे साड़ीअ जो फंदो खणी करे पाण फाव खाधो। ॼाण मूजिबि हिन व्याज ते पैसा वरिता हुआ ऐं व्याजखोरनि जे धमकीअ मिलण सबबि हिन इहो क़दम खंयो हुओ। उल्हासनगर में डॉक्टर मुखीअ जी कैंप। हॾियुनि जे स्पेशल डॉक्टर मुखीअ जे
कैंप जो आयोजन उल्हासनगर 3 में कयो वियो, जंहिंमें घणनि ई माण्हुनि इन कैंप जो लाभ वरितो। गुरु पूनम जे ॾींहुं उल्हासनगर में पधारजंदा किरीट भाई साहब। उल्हासनगर में श्री किरीट भाई जो प्रोग्राम 28/7 जे ॾींहुं मंझंदि जो 2 बजे रेजेंसी हॉल फर्नीचर बाज़ार लिंक रोड ते थींदो, जंहिंमें हू पंहिंजा प्रवचन ॾींदा। अॼु शेयर बाज़ार मामूली गिरावट सां बंदि थी। शेयर बाज़ार जी ॻाल्हि कयूं त शेयर बाज़ार अॼु मामूली गिरावट सां बंदि थी आहे। अॼु शेयर बाज़ार में निफ्टी 2.30 घटाड़े सां बंदि थी आहे ऐं सेंसेक्स 33.13 चढ़ी करे बंदि थियो आहे। मथे चढ़ण वारा शेयर आहिनि NFIL, रेणुका शुगर, इन्फोएज, टाटा स्टील ऐं अदानी इंटरप्राइज़। ऐं अॼु जा वधि में वधि किरंदड़ शेयर आहिनि सन फार्मा, PC ज्वेलर्स,
हिक्सावर, HCC ऐं टैक्स रेल। ऐं अॼु अहमदाबाद में सोन जो अघु रहियो 22 कैरेट 28,850 ऐं 24 कैरेट 29,730। ही हुयूं सिंधीअ में ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे साॻे ई टाइम। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी TV।